अस्सलाम नाज़रीन में हां टीवी बदली कार मां मुबशर सोलंगी आऊं आहियां पेरिया गुल सबका पेरी नज़र हेडलाइंस ते कराची में प्लाज़ा के लगल बाहि ते ज़ाब्तो न आयो 6 ॼणा सही फौत 20 खां वधीक ज़ख़्मी एम जिना रोड ते गुल प्लाज़ा में रात देर सां बाहि भड़कियूं थी सॼे शहर मां फायर टेंडर सलब प्लाज़ा जे ग्राउंड फ्लोर ते वाक़िअ समूरा दुकान सड़ी विया बाहि प्लाज़ा जे 3 मंज़िल ताईं पहुची वई केतिराई माण्हू अञा फातल हुजण जा इतला फौतन मां 5 ॼणनि जी फराज़ काशिफ आमिर शहज़ोर ऐं फुरकान तौर सुञाणप वॾे वज़ीर बाहि वाक़िए जो नोटिस वरितो कमिश्नर कराची के जांच जो हुकुम मुराद अली शाह पारां बाहि लगण जा सबब मालूम करे फौरी तौर ते रिपोर्ट ॾियण जी हिदायत सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त सरकारी मशीनरी रात खां बाहि विसाइण में मसरूफ़ आहे नुक़सान जो काथो बाहि ते ज़ाब्ते बैदि लॻाए सघिबो जेकॾहिं कोताही साबित थी त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी सदर वज़ीर आज़म पारां कराची में बाहि वाक़िए ते अफ़सोस जो इज़हार वाक़िए में फौत थियलनि जे वारसनि सां ॾुख ऐं ताज़ियत जो इज़हार शहबाज शरीफ रेस्क्यू इदारनि खे गॾिजी कमु करण जी हिदायत करे छॾी वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी पारां पिणु कराची में बाहि वाक़िए में जारी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार चीफ सेक्रेटरी सिंध पारां रेस्क्यू ऑपरेशन तेज़ करण जो हुकुम सैयद आसिफ हैदर शाह गुल प्लाज़ा पहुची रेस्क्यू अमल जो जाइज़ो वरितो डिप्टी कमिश्नर ॾखण ऐं रेस्क्यू इख्तियारनि पारां चीफ सेक्रेटरी खे ब्रीफिंग आसिफ हैदर शाह चयो आहे त वधीक अमलो तलब करे रेस्क्यू ऑपरेशन तेज़ कयो वञे बेपो ख़ासि वेझो ज़ाल मुड़ुस मुबैना तौर फाहो खाई ख़ुदकशी करे छॾी हैंगओवर बसां 50 सालनि जे राजू ऐं 45 वरनि जी प्रेमी कोहली जा फाहो खाधल लाश मिलिया फौती जे पुट केवल जो चवणु आहे त मामी संदसि वालिद ऐं वालदा खे घरू तकरार तां फ़ोन करे धमकी ॾिनियूं जंहिं तां हुननि मजबूर थी इंतहाई क़दम कयो आहे नोटिस वठी इंसाफ़ ॾियारियो वञे